हुस्न मगरूर आ, इश्क मजबूर आ। अच्छा अल्लाह पुजण लखन जी गाल बुध मुंजी बेन खे भी बुधाए छजा। लखन जी गाल बुध मुंजी बेन खे भी बुधाए छजा। तू मुझो प्यार मानी दे यो ख्याल लाए छजा। रखी तो दिल शीशे जी करी तो मुर्क सा माना। रखी तो दिल शीशे जी करी तो मुर्क सा माना। न जे तोखे नचायो मुंह तो मुझो नालो ही लाए छजा। बस आऊं चवंदो हाणे कोई मुंहिंजे पासे में छो बस हाणे हिन खां वधीक छा चवंदो। माना कंध खणण जहिड़ो रही न न ईअं त मुड़ुस मुक़ाबले जहिड़ो आहे। यार कमाल तो करी आऊं न्याज़ जे पासे आहियां। न्याज़ ख़बर थी उहो जवाब ॾींदुसि हाणे जो असुल ठा ठा थी वेंदी ऐं पब्लिक में आह आह थी जी। न्याज़ बिस्मिल्लाह। तुंहिंजे जोभन जा गुल टिड़ंदा, तुंहिंजे जोभन जा गुल टिड़ंदा मुखड़ियूं रुख मटाईंदियूं। तुंहिंजे जोभन जा गुल टिड़ंदा मुखड़ियूं रुख मटाईंदियूं। फ़क़ति तोखां सिवा कंहिंखे ही अखड़ियूं कोन चाहींदियूं। पिताफ़ी न्याज़ छा बोले, पिताफ़ी न्याज़ छा बोले इहा तोखे ख़बर हूंदी त अंबनि जी सिक कॾहिं बि अंबड़ियूं कोन लाहींदियूं। भला न्याज़ हिते का अंबड़ी नज़र अचे न? तुंहिंजो इश्क हारायल मुंहिंजी सूंह सोभारी। तुंहिंजो इश्क हारायल मुंहिंजी सूंह सोभारी। मूं वटि टहकई मुर्कूं तो वटि त रुगो आ ज़ारी ज़ारी। ॾिसण जी मुर्क आहियां पर रखां थी नीह जा नेज़ा। कंदेसि तोसां अहिड़ो हशर ॾिसंदे हीअ दुनिया सारी। बस चवंदो हाणे बाक़ी नीचे में अथव त इहो सिरखियनि ते तव्हांजा बोल। माना बकौल उस्ताद बुखारी जे न्याज़ तुंहिंजी नौखेज़ निगाहुनि खां बचो को कोन्हे। जो छुटो तीर लॻो ठीक कुथो को कोन्हे। को सड़े पियो को ॻरे पियो को भरे पियो आहूं। तुंहिंजे पाड़े में सॼी राति सुतो को कोन्हे। वाह वाह। जय झूलेलाल। मां द्वीप चेतनानी तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। चीन जा भारत में लद्दाख में वसंदड़ माण्हू 1,40,000 घुराए वरिता। भारत में कोरोना जा कुल मरीज़ 1,38,661, 3,979 मौत, 58,192 थिया रिकवर। भुज खां मुंबई जे विच में हलंदड़ फ्लाइट में पहिरें ॾींहं ते सिर्फ़ 14 पैसेंजर्स। कोरोना जे करे IT सेक्टर में ॾिसण मिलंदो वॾो परिवर्तन। महाराष्ट्र केरला खां 50 डॉक्टर्स ऐं 100 नर्सुनि जी टीम घुरी। इम्यूनिटी वधाइण लाइ खाओ गिदरो, जंहिंखे शकरटेटी पिणु चवंदा आहिनि। टाइगर वुड्स से गोल्फ रमी हिक ॾींहं में गॾु कया 152 करोड़। महिलाऊं चवनि थियूं तैयार थी करे मास्क पाइण सां चेहरे ते कोन अचे थी हैप्पीनेस। लॻे थो ॼण 18वीं सदीअ में जियूं था। कच्छी साहित्य मंडल रखियो आहे ऑनलाइन ते 27/5/2020 ते मुशाइरो। 2 महीननि में सोन 14 सैकड़ो ऐं चांदी 27 सैकड़ो थियो महांगो। कच्छ में वेब सीरीज़ लाइ शूटिंग करण जी हली रही आहे पसंदगी। पहिरियों दफ़ो मातोश्री वञी मिलियो उद्धव ठाकरे सां शरद पवार। शिल्पा शेट्टी शाइराने अंदाज़ में सैनिटाइजर यूज़ करे कई अपील। चयाई निकाल दो वायरस की जान। इंग्लैंड जे दौरे लाइ वेस्ट इंडीज कई तैयारी। जेसन होल्डर सां गॾु सभिनी खिलाड़ियुनि नंढे नंढे ग्रुपनि में शुरू कई ट्रेनिंग।
अक्षय कुमार जी मूवी पृथ्वीराज जा सेट टोड़िया वेंदा, मेकर्स खे पवे थो भारी मेंटेनेंस। करण जौहर 48 जन्म ॾींहं ते कया पंहिंजा अछा वार कारा, चयाई मुंहिंजा ॿार मूंखे ॿुढो चई चेड़ाए रहिया हुआ। पहाको नंबर 22 लबे घर में लठकान चाहे बाबो बंदूकन वारो। मतलब त कुछ माण्हुनि वटि हूंदो कुछ न आहे, रुगो पटाखो पिया हणंदा आहिनि, यानी वॾियूं वॾियूं पिया ॻाल्हियूं कंदा आहिनि। जंहिंजे घर में हिकु लठ बि कान हुजे ऐं चवे मुंहिंजो बाबो बंदूकन वारो आहे। पहाको नंबर 23 विहे दरिया जे दर ते विजे बागुअ सां वैर। मतलब त जिते रहिजे उतां जे हुकुमरान सां वैर रखण सियाणप जो कम कोन हूंदो आहे, उन में पाण खे नुक़सान ई थींदो। पहाको नंबर 24 आह गरीबा कहर खुदाई। मतलब त कॾहिं बि कंहिं गरीब खे सताइण न घुर्जे, छो जो गरीब जी आह कुदरती कहर मिसल हूंदी आहे। पहाको नंबर 25 बाज़ जी रीस करे उडाणी चिड़ी, चणो होस चुंब में सो बि पियोस केरी। मतलब त बाज़ खे ॾिसी झिड़की बि मथे उॾण लॻी, तंहिं वक़्तु चणी जो दाणो चुंब में होस सो बि किरी पियोस। केतिरनि माण्हुनि में नकल करण जी आदत हूंदी आहे, पर रीस करण सबबु जेकी पाण वटि हूंदो अथसि सो बि विञाए छॾींदा आहिनि। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते सलाम सत श्री अकाल। मदमस्त रहो, व्यस्त रहो, घर में रहो ऐं सुरक्षित रहो।